वो मिसाल है शहंशाह सतगुरु साईं सतराम दास साहब जन जो जॾहिं अंत समय में वो मोकिलाइनि पिया त हाणे हलूं पिया त सभिनी चयो साईं असां कीअं कयूं? तॾहिं साईं जन चयो त कंवर आहे मुंहिंजो रूप तव्हां उनखे सम्झिजो ऐं संत त उहो जेको शिष्य खे पंहिंजो पाण सां मिलाए करे हिकु करे छॾिजे। इन जे करे तो चयो वेंदो आहे त पारस ऐं संत में इहो ई फ़र्क़ु हूंदो आहे। पारस लोह सां लॻंदी आहे त लोह खे सोन करे छॾींदी आहे, पर संत कंहिंसां मिलंदो आहे त उनखे पाण जहिड़ो करे छॾींदो आहे, पंहिंजो रूप ॾेई छॾींदो आहे, यानी ईश्वर सां मिलाए करे हिकु करे छॾींदो आहे। तॾहिं शहंशाह सतगुरु साईं सतराम दास साहिब जन चयो त मुंहिंजो रूप इनखे करे सम्झिजो ऐं असांखे यादि रखणु खपे त उहे संतनि जा वचन, उन्हनि जा संदेश, उन्हनि जा आदेश असां पंहिंजे जीवन में अपनायूं। जॾहिं साईं जन ईअं चयो तॾहिं साईं कंवरराम पंहिंजो शीश झुकायो ऐं संत जो रूप वो चेहरो न थींदो आहे, उनजो संदेश थींदो आहे, उनजो आदेश थींदो आहे, उनजी सिख्या थींदी आहे। यानी जेको उन्हनि संदेश या आदेश कयो उन्हनि ते अमल करणु। यानी साईं सतराम दास साहिब जन चयो त कंवर जेको तव्हांखे सेखारे, जेको चवे उहो मुंहिंजो ई आवाज़ हूंदो, तव्हांखे जंहिं रस्ते ते वठी हले उन ते हलो, उहो मुंहिंजो ई संदेश हूंदो। ऐं ईअं ई थियो। साईं कंवरराम हर मोड़ ते उन सचे साईं जे नाले खे, उनजी रहमत खे खणी करे अॻिते पियो वधियो ऐं अॻिते वधंदे हिकिड़े ॾींहुं भगत पई हली। भगत हलंदे भजन हलियो, वो रड़की वारा राम मुंहिंजा साईं सचा सतराम, त उन हिकिड़ो पद आयो, साॻो रूप थो कलयुग में साईं कंवरराम। जीअं उहो पद आयो, साईं कंवरराम हिकदमि कंध मथे कयो, हिकिड़ी ज़ोरदार चमाट पंहिंजे मुंहं ते वराए कढी ऐं हुनजो चहिरो लाल थी वियो, अखियुनि में पाणी अचणु शुरू थी वियो। चए मुंहिंजी भेंट उन सचे साईं सां, मुंहिंजी भेंट उन सतगुरु सां, हू त मालिक आहे, हू त रहमत जो सागर आहे, मां त हिकिड़ो तिरवरो बि न, मां त सिर्फ़ दास आहियां। तंहिंजे करे मूंखे उहो दासपणो क़बूल आहे, इन करे मूंखे त ॿियो कुझु खपे ई न। ऐं आख़िरी दम ताईं उहो दास थी रहियो। यानी ॿिन्ही मज़ा असांखे संदेश थो मिले। शहंशाह सतगुरु जो संदेश आहे त जेको उनजी दामन में आयो उनखे मिलाए करे पाण में समाए करे पाण वांगुरु ईश्वर सां मिलाए छॾींदो। पर साईं कंवरराम सेखारियो उन मंज़िल ते पहुचंदो उहो जेको पंहिंजो पाण खे उनजो दास रखे, उनजी दामन में रखे, उनजी रहमत में रखे, दासपणो ई अॻिते वधाईंदो।